नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। कंदकोट खबर कंदकोट में करमपुर सूबाई वज़ीर मदनियात मीर साहिब मीर शबीर अली खान बजाणी के 12 डी जे तरक्की ऐं पब्लिक हेल्थ जे वज़ारत जा इज़ाफ़ी कलमदार मिलण ते ख़ुशी में सिंध सभाणे शहर करमपुर बजाणी में पीपी करमपुर सिविल सोसाइटी शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां पीपी करमपुर जे सदर मामू बशीर शेख ऐं ॿियनि जे अॻवानी में पोस्ट ऑफिस चौक खां ईदगाह चौक ताईं जश्न रैली कढी वई। रैली में शरीक अॻवाननि शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि दुल्हन ते झूमरियूं हणी जश्न रैली खे चार चंड लगाए छॾिया। ॿिए तरफ़ जीए भुट्टो जीए मीर हज़ार खान बजाणी जीए सरदार मीर महबूब अली खान बजाणी जे नारनि सां रैली ऐं शहर जो माहौल गूंजी वियो। जश्न रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे ईदगाह चौक मरहूम मग़फ़ूर मीर साहिब मीर हज़ार खान बजाणी जे मज़ार ते पहुती, जिथे मरहूम मीर साहिब जी मज़ार ते गुलनि जी वर्खा करे रैली में शरीक अॻवान ऐं कारकुननि तरफ़ां मरहूम मीर साहिब जी बुलंद दर्जात लाइ दुआ पिणु घुरी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।